ब्यूरो ऑफ रोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर एम हसन सुमरो जी सिंध महाज मरकजी सदते ग्रीन पाकिस्तान जे नाले ते सिंध जे ज़मीन जी वालार अरसा एकड़ में तरमीम ज़रिए सिंध जे दरिया ते धाड़े खिलाफ मीरपुर खास पुलिस हथां तोहिन रिसालत जे इल्ज़ाम हेठ बेदर्दी सां क़तल थियल डॉक्टर शाहनवाज कुंभर जे क़तल पुलिस अमलदारन ऐं संदसि लाश जी बेहुरमती कंदड़ मज़हबी जुनूनन जी गिरफ़्तारी जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया जिन में मोरो मिठियानी बरसां सिटी ठारू शाह कंठियारो ऐं उन मौक़े ते जेको मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे ब्रैस कलबन ताईं पहुता जिते जी सिंध महाज जे ज़िले सदर इरफान डायरी दानिश कलेरी फराज वगड़ इम्तियाज़ डहराज वंठा राजपर सन्नाउल्ला राजपर मसूद गागाई अब्दुल जब्बार मंगरो इमदाद कलेरी STB जे अॻवान ज़िक्रिया डहराज ऐं ॿियनि मुज़ाहिरे जो चवणु हो त हिन मुल्क जे ठहण खां वठी सिंध अॼु ताईं रियासती साज़िशुनि जो शिकार बणियल आहे। गुज़िरियल 77 सालनि खां मज़हब ऐं जमहूरियत जे नाले ते सिंधी क़ौम खां क़ौमी सुञाणप समुंड दरिया जबल ऐं मदनी वसीला खसण खां पोइ हाणे हिकु तरफ़ रियासत ग्रीन पाकिस्तान जी स्कीम तहत सिंध जूं ज़मीनूं वालाइणु शुरू कयूं आहिनि त ॿिए तरफ़ रियासती ज़ादतनि ख़िलाफ़ सिंधी माण्हुनि जी सियासी रद्द अमल खे रोकण जे लाइ सिंध में रियासती सरपरस्ती हेठि मज़हबी जुनूनियत जी बाहि भड़काई वई आहे। सिंध में